अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश है दोस्तों। अॼु मां रेड़ो फुल करायो आहे ऐं रेड़ी कंडीशन में तव्हांखे ॾेखारियां। हीअ पली हई आहे, हूअं मां 20 किलो हणंदो आहियां, अॼु मां हणंदी 35 किलो हई आहे। ऐं हीअ अंग्रेज़ी पालक, हीअ सावा बसर, हीअ सरियां जो साग, हीअ सिंधी पालक। हीअ रेड़ो ॾिसो तमामु टुब लॻो पियो आहे। बिह मां उते वञी बाज़ार में लॻाईंदुसि। ऐं टायर ॾिसो, हिन में सही आहे हवा, हिन में थोड़ी घटि आहे, बाक़ी हू जेको अॻियां आहे उन में बि थोड़ी घटि आहे। सो अॼु अरबा बाज़ार लॻल आहे। मां अरबा बाज़ार में तंहिंजे करे ई माल घणो आहे जो अरबा बाज़ार आहे। अरबा बाज़ार ते माना डबल ते माल हलंदो आहे। ऐं मुंहिंजो पोयों वीडियो बि तव्हां ॾिठो हूंदो त अरबा बाज़ार ते जेको आहे सो मां भरियो हुयो। अॼु उहा ई अरबा बाज़ार आहे, मां हलां थो ओॾे, तव्हांखे बि जेको आहे सो नज़ारा वठां थो। मींहं जो पाणी हो रोडनि ते। पोएं दफ़े मां इन लाइ जेको आहे सो माल एतिरो रेड़े ते न हयो हुयो, छो किरण जो ख़तरो हुयो। हींअर रोड साफ़ु सुथरा लॻा पिया आहिनि, इन जे करे मां हीउ रेड़ो भरे करे हयो आहे। सिर्फ़ु बिह बचा आहिनि जेके मां होॾे वञी बाज़ार में हणंदुसि। अधु किलो ॾियांव, किलो ॾियांव? शामियाना न आया अथनि न बाज़ार में? शामियाना बाज़ार में न आया अथनि न? अच्छा दोस्तों, अॼु बि गर्मी टाइट आहे ऐं सिजु तमामु गरम आहे। जिते मां बीहंदुसि हींअर उते बि बुध बाज़ार में जेको अरबा बाज़ार में शामियाना न आया अथनि। ऐं ईअं बीहणो पवंदो, को बंदोबस्तु करिणो पवंदो ताकी पंहिंजो खेर आहे। कागज़ उॾी वई, कागज़ ओ अदा कागज़ उॾी वई सॼा। कुझु बि ॾियनि त सही न मथां। अरबा बाज़ार मुंहिंजे बिल्कुलु साम्हूं आहे, शामियाना न आहिनि लॻल। ऐं मूंखे हींअर पघर बि निकितो आहे, मज़ो अची रहियो आहे। थधो साहु वञी भरींदुमि, उते पाणी पीअंदुमि, मज़ो ईंदो। अॼु मुंहिंजी रेड़ी तमामु फुल आहे, छो जो अरबा बाज़ार आहे। अरबा बाज़ार ते माल तमामु घणो खपंदो आहे। ऐं ठटो साकरो घारो दाबे जी हेॾां सभिनि ॾांहुं क़ाइदाबाद अब्दुल्ला ॻोठ मारवी ॻोठ हेॾा माण्हू ईंदा आहिनि हिते ख़रीदारी करणु। सो सब्ज़ी बि हलंदी आहे, फ्रूट बि हलंदो आहे, ऐं लुंडो जेको आहे बाज़ारनि में उहो बि हलंदो आहे। हे बाज़ार ॾिसो था, शामियाना हूंदा आहिनि त सभु छांव ते बीठा हूंदा आहिनि। इन लाइ हर कोई बंदोबस्तु पंहिंजो पाण थो करे। सर्किट भाऊ पालक वठी सिंधी। सो मूंखे बि हींअर बीहणो आहे, छांव जो बंदोबस्तु करिणो आहे। साईं फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो साईं। टमाटा त ॾिबा भाऊ खे? दोस्तों, ही मां बाज़ार तव्हांखे ॾेखारी अरबा बाज़ार लॻी आहे। गर्मी आहे ॾाढी ऐं हींअर मूंखे बंदोबस्तु करिणो आहे छांव जो। हीअ बिल्कुलु निटिराण उस ते मां बीठो आहियां ऐं हीअ सिजु ॾिसो तमामु तपश घणी आहे। पंहिंजो त ख़ैरु आहे, पर हीअ जेको सामान आहे साई सावल इहो मतिलबु ॾुखियाई थींदी ऐं सड़ी न वञे। सो मां बंदोबस्तु कयां थो हिनजो ऐं तव्हां खां इजाज़त वठां थो। तमामु घणी उस हुई अॼु, तमामु घणी रश बि आहे शाम जो टाइम। ऐं एतिरी त गर्मी जंहिंजो को हिसाबु न आहे। ऐं शामियाना मां हींअर मथे हयो कपिड़ो उहो लाथो आहे हींअर सफ़ा। तमामु घणी गर्मी, वॾी जिदोजहद कई आहे। अॼु छोकिरनि जे जेके नौजवान बीठा आहिनि सभिनि जिदोजहद कई आहे। कपिड़ा त कंहिंजा अञा ताईं लॻा पिया आहिनि, कंहिं लाथा न आहिनि, बाक़ी असां जेको लाहे हींअर बीठा आहियूं। ऐं मुंहिंजे रेड़े ते थोरो माल बचियो आहे वञी, इहो कढी ऐं निकिरबो। हीअ हाजी साहब आहे मरी आहे, ॾिसो कुराड़ो। हीअ बि पंहिंजो हीअ ॿनीअ तां माल खणी ईंदो आहे ताज़ो ताज़ो। ऐं हीअ बाज़ार जा नज़ारा तव्हां ॾिसी सघो था, अरबा बाज़ार। ऐं मां तव्हांखे पंहिंजो मुंहुं ॾेखारियां, रुमाल ॿधो हुयो जीअं उस निड़ खे उस न लॻे, इन खे निड़ खे बचायो आहे। ऐं मुंहिंजो कलर बि हींअर फिटी वियो आहे उस ते। अला मालिक कलर वरी उहे ई थींदा। ॾाढो मज़ो, अॼु माल बाल थोरो वञी बचियो आहे। सुकून वठिबो घर।